तोता कुर्बान वने या रसूल अल्लाह। इन जे करे आशिकन जो भी इहो ही दसा ओ पवे कदगी बे का मुश्किल पुकारो या रसूल अल्लाह। अब ॾियो ख़बर हिते या रसूल अल्लाह चवंदा आहियो कोन चवंदा आहियो। हाय पवे कदगी बे का मुश्किल पुकारो या रसूल अल्लाह। है सदे बेसमझ बारन खे सिखारियो या रसूल अल्लाह। हाणे मिली करे सभई चौरायो हो पवे कदगी बे पुकारो या रसूल अल्लाह। है सदे बेसमझ बारन खे सिखारियो या हजरत सिद्दीक़ अकबर कुल्हन मुबारकन ते खणी वनी गार में छॾियो आ। उन गार ते अज अकेलो मानू मुश्किल सा साईं मोहम्मद उस्मान के खबर आ चढ़ी तो सही। सलाम सिद्दीक़ अकबर खे आ पोया पेरे खण जा होया होशियार। अब तवज्जो आहे न सभनी पेरे खण जा होशियार। पेरो खणदा आया उन्हें जाए ते जी बीह रहा जाथा उनके पिटे तबा तू पेरो खण न मके वारा हा जैसे पेरो त खणा ते हिकड़ो मसलो थियो जे केड़ो जे हेस तई पत्थरन ते ब पेर होया हाने हिकड़ो आ। हाने हिकड़ो आ इहो सोचां तो त बियो काडे वियो त ट्रियो हुनन में होशियार हो। हुन चयो स गाल बुध भला इहो त शक कोने त हिकड़े बे के पात खयो होजे चे यार कोन थो थी सके अची जो जबल जो पंधा न थो थी सके। पेरे के खणदे खणदे उन गार जे मुंह ते अची बीह रहा जे गार में सिद्दीक़ मदीने वारो हा। तहां मीलाद बि ॿुधा सभु शइ ॿुधो आहे। अॼु सिद्दीक़ अकबर जो विसाले बा कमाल आहे। केर सिद्दीक़ अकबर आ चो सुभान अल्लाह। हज़रत सिद्दीक़ अकबर तो चवे मदीने वारे के गार में साईं उन्हनि जा पेर गोडन भर ॾिसां पियो ही त अंदर अची विया त मसलो थी वेंदो। हाणे गार जे मुंह ते छा थियो जुर्कानी में अंदर इहो लिखियो पियो आ पाण सीर मवाहिबुल दुनिया में अंदर त रब ताला उन गार जे मुंह ते हिकड़ो वण जेको वण वेड़ी जे नमूने थींदो आ थी वियो ऐं उते कुदरती कबूतरन जो जोड़ो वेठो जह उते आना बि ॾिना। मवाहिबुल दुनिया वारो तो लिखे इन हमामल हरम मिन नस्ले तैन कल हमामतैन यानी हींअर जेके कबूतर पारे हल हरमन में ॾिसो था इहे उन्हनि कबूतरन जो नस्ल मंढिया। छो हुननि महबूबन जी गुलामी ॾिनी तो हुननि जे नस्ल में एतिरो रब ताला बरकत विझी छॾी जो हुननि खे हरम मिली वियो हलियो। इहे कबूतर हरम में ॾिसी जेको मोटंदो आहे न उहो अची दुनिया वारनि खे इहो ॾस ॾींदो आहे कहिड़ो ओ ही कबूतर ही पखी हितड़े ॾिसी पाक पारे हर उतां जा याद प्या है अॼु मदीने जा मुनारा याद प्या ओ सगन मई साईं सुहारा याद प्या है अॼु मदीने जा मुनारा याद है अॼु मदीने जा मुनारा ओ खारकू हितड़े जू खाई छा कंदा ओ खारकू हितड़े जू
खागी छा कंदा जन खे ओडो जा छुहारा याद है जन खे ओडो जा छुहारा याद प्या है सगन वही साईं सुहारा याद प्या है अज मदीने जा मुनारा याद प्या चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या अन्या बुलंद आवाज़ सां शो गई मोहब्बत सां बस आखिरी गाल दुआए खैर चो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन गार में अंदर कुछ इश्क जो दास्तान तवील बस इन गार में अंदर हिकड़ी राज ऐं न्याज वारी गाल थी उनके बयान करे पो दुआए खैर करो। हाने जो सलात पढ़ी थई त इन ही तरीके सां बुलंद आवाज़ सां वरी जिक्र के भेरो दे चो ला इलाहा हो ला इलाहा ला दुनिया वारन जा जिक्र डाढ़ा कया से न कुछ मिलियो आ न को अगते ही उम्मीद बिटाई दो फरमाए तो पिन्या दर न पिन पिने पूरी थींदई कान का दर ओही पिन जेको मोदी आहे मिड़न बिटाई दो चेतो उन दर ते वनी सैन हणन जेको सभनी के मिलंदो आ या वरी फकीर हादी बख्श वांगे इहा इश्क जी सदा दे ओ सब पूरियों में दो थी भी दई हो रुगो हथेड़ा खणी बादाए तड़स हो विठी वास तुरब खे मदनी जो तो पादगची में पाए तड़स अबाडे पांद गिची में पाए रब के सडड़ा कंदे तो बुध दो या कौन बुध पर हिन फकीर जो दस थई ओ जॾहिं रात जो वक्त थे लोग लगा महवे आरामी हुजे हिन निंड के फिटो कर हिन बिस्तर के फिटो कर हिन आराम के छड़े दे रब दे हुजूर हलिया अटी कदे कदे तहज्जुद जा नफिल ते जोट पढ़न शुरू कर हो जदे सलाम वराईंदे हथ दुआले खण दे तो के हिकड़ो तसव्वुर इंदो केहड़ो यार लोग लगा सुतला हिक माया बियो मुंडो अल्लाह अबा हदीसुन में इंदो आ त अल्लाह सही 70 माउन खां बि वधीक मोहब्बत थो करे। अमर जी जल जी मोहब्बत ॾिठी थई बुधी थई या न भला अम्मा जी खिदमत करी थो या कोन थो करी पियो। मदीने जे साईं जी हदीस आ मदीने जे साईं जे खिदमत में हजरत अम्मा आयशा सिद्दीका हिकड़ो अजीब वाक्यो बुधायो चवे थी पई ओ नबियन जा सरदार अज अजीब मसलो थियो जे केहड़ो जे मोंडे घर पाड़े जी औरत आई पाड़े जी औरत जो घर आई तो मुंह हुनके पियल कुछ भी कोन हो हिकड़ी खजूर खारक घर पियल ही उहा हुनके तोहफे जे लाइ ॾिनी ऐं हुन सां गॾु नंढड़ी हिकड़ी न्याणी हुई ऐं नबियन जा सरदार
उनखे भी हिकड़ी खारक ॾिनम मूं ॾिठो त नंढड़ी न्याणी पंहिंजे हिसे जी खाई छॾी हुन ॾी अंबड़ मूंसां पे कई गुफ्तगू उहा हुनजे हथ में हुई पंहिंजा मासूम हथड़ा हटाए मथे करे पंहिंजे अंबड़ खां ॾियो वरतई तो हुन ॾी अम्मा इनकार न कयो उहा पंहिंजे हिसे वारी खजूर बि पंहिंजे न्याणी खे ॾेई छॾी अम्मा आयशा सिद्दीका सलामुल्लाह अलैहा थी फरमाए ऐ कायनात जा सरदार मूंखे इन वाक़े ते अजब लॻो त मां केतिरी मोहब्बत थी करे पंहिंजे औलाद सां मां पंहिंजे औलाद सां केतिरी मोहब्बत थी करे मदीने जा साईं साहब फरमाइनि त एतिरी औलाद सां मोहब्बत थी करे त जन्नत इन जे लाइ लाज़िम 70 माउन खां वधीक जेको परवरदिगार तो सां मोहब्बत थो करे पियो हुनखे सद कबो तो ॿुधंदो की न ॿुधंदो दाह ज़रूर ॿुधंदो बस तोंडे असांजे ज़बान ते इहो विरद होॾे हो सब पूरियों में दुओ थी वेंदई हो रुगो हथड़ा खणी बाडाए तॾिस हो विढी वास तो रब खे मदनीअ जो तो पादगीअ में पा हो रुको इश्क सरो रख जे दिल में है कामयाब थींदे हर में फिल में हो एतबार न थई हो बेकदरा हो सलवात पढ़ी आजमाए तजस रब खे मदनीअ जो तो पादगीअ में इन गार मां जॾहिं अॻिते हलिया मकाम कुबा खे छॾे करे मदीने तैयबा ॾे लहे तव्हां इहो ॿुधो हूंदो त मदीने वारा रोज़ानी बाहर निकरी इस्तकबाल जे लाइ पंहिंजा नेण विछायूं बीठा हूंदा त कंहिं महल जलवे अफरोज तो थे असां दीदार कयूं अबा केतिरो न मंज़र हूंदो जॾहिं मदीने वारनि खे इहा ख़बर पई हूंदी त अॼु ओहो पिरी थो अचे जंहिं ते कलमो पढ़ियो अथसि घर खे चूं पंहिंजा सवारे छॾिया हूं बीठा हूंदा हा हर को इहा सदा पियो ॾे गोया के ओए अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो साईं दो अब उन मंज़र के सलाम साईं करीम जो अची विया सबरी गरजी सदारनी ही तलउल बदरू अलैना मिल सनियतिल वदाए बस टाइम घणो गुजरी वियो आहे काका नामदार जो वजूद मसूद हो जॾहिं मक्के मदीने में दाख़िल थी वियो हलियो कंहिं ॾिठो हो कंहिं अञा ॾिठो ई कोन हो चवनि था हज़रत सिद्दीक़ अकबर एतिरो त ज़ात में फनाइयत हो साईं मोहम्मद उस्मान जो मिलण वारनि खे ख़बर ई कान हुई त केरु सिद्दीक़ आहे केरु मदीने वारो आहे हज़रत सिद्दीक़ अकबर जॾहिं इन गाल के महसूस जो कयो पंहिंजी चादर मदीने वारे जे मथा झले भी ही रहो अॼु जेकॾहिं दुनिया में फ़कीर हादी बख्श जहिड़ो पंहिंजे मुर्शिद जे मथा चादर झले भी चो सुभान अल्लाह अब ये थींदो आया कोन थींदो आ मां त पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो हज़रत क़िबला पीर तरीक़त रहबर शरीयत पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी दरगाह आलिया ते सोहू वारे ते फकीर चादर झलियो बीठा आई मथा चादर झलियो बीठा छो मुर्शिद जे मथा चादर इन करे झले भी बिया या सुन्नत सोहणे सिद्दीक़ अकबर जी
ते माण्हुनि खे पोइ ख़बर पई बणा सिद्दीक़ ई हुआ मदीने वारो ही आ हथन ते पेरन ते मिठियूं ॾींदा वञनि पिया पर हलिया जेॾी महिल सॼे मदीने वारा था चवनि पिया आका अॼु महिमान असांजा थियो हर को चवे न महिमान असांजा छो जो मदीने वारे खे सॼी उम्मत प्यारी आ अबा के हिकड़े जो नालो खणन हा ॿियो दिल में करे असां में अलाए छा हो मदीने वारा